गॾु नौमिता गुल ऐं शो आहे तव्हांजो पंहिंजो सिंध वारा जीअन। मां तव्हां सां गॾु रहंदमि मंझंदि 3 वॻे ताईं। हीउ शो तव्हां ॿुधंदा आहियो हर आचर वारे ॾींहुं मंझंदि 1 खां 3 वॻे ताईं। ऐं मूंसां गॾु अॼु गेस्ट मौजूदु आहिनि नसीर गोपांग। नसीर गोपांग इलेक्ट्रॉनिक मीडिया में तक़रीबन 2000 इलेक्ट्रॉनिक मीडिया में 2008 में आया हो तव्हां? 2008-9 खां हिननि जॉइन कयो, पर हिन खां पहिरियां हे प्रिंट मीडिया में हुया। सिंध लिटरेचर फेस्टिवल जा ही अहम रुकन आहिनि। थोड़ी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां फेसबुक ते लाइव भी आहियूं हिन वक़्तु। फेसबुक ते तव्हां असांखे अपना कराची FM ते सर्च करे सघो था, अपना कराची FM ते सर्च करे सघो था। त नसीर गोपांग त तव्हां हिन में सवाल जवाब बि पुछी सघो था। अच्छा नसीर, इहो ॿुधायो त सिंध लिटरेचर फेस्टिवल जेको तक़रीबन 4 सालनि खां थिए पियो, हूं त ॾिठो वञे त 5 साल थी विया आहिनि। 5 साल थी विया आहिनि, ठीकु आहे। 5 साल थी विया आहिनि। कीअं रहियो आहे इन जो सॼो एक्सपीरियंस थोरो असांखे ॿुधाईंदा, ऐं कीअं तव्हांजे ज़हन में इहो आइडिया आयो त भई हिकिड़ो सिंध जे हवाले सां जेको आहे फेस्टिवल कयो वञे जंहिंमें माण्हू अचनि। KLF थींदो आहे असां वटि कराची में, त थोरो असांखे ॿुधायो। बिल्कुलु। ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल जी शुरूआत 2016 खां असां कई, ऐं जी KLF जो मां ज़िक्र कयो त बिल्कुलु उन KLF खां ई मुतासिर थी करे असां सिंध लिटरेचर फेस्टिवल कयोसीं। ऐं हिन जो हिकिड़ो मक़सदु आहे त रुगो सिंधी ॿोली खे प्रोमोट न कयूं, पर सिंधी सां गॾु जेके बि ॿोलियूं आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान में जेके बि ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि, न रुगो उहे पर अंग्रेज़ी, दुनिया जो अदब, उन ते असीं ॻाल्हायूं। ऐं हिन वक़्त ताईं जेकॾहिं असीं ॾिसूं 2016 खां हींअर ताईं त वॾे तादाद में स्पीकर असां वटि आया आहिनि। शायदि ई का अहिड़ी ॿोली रही हुजे, को बिरावी हुजे, हिंदको हुजे, हज़ारा हुजे, सिराइकी हुजे, पंजाबी हुजे, इंग्लिश जा राइटर आहिनि, हर ॿोली। ऐं असांजो इहो बुनियादी थीम इहो हूंदो आहे त सेलिब्रेट द पावर ऑफ वर्ड। अचो त उन्हनि खे उन्हनि जी जेका ताक़त आहे अहिड़ी ताक़त का ॿी थी कान थी सघे। ऐं असां हर ॿोली जे अदब खे प्रमोट करण जी कोशिशि कयूं पिया, ऐं उन्हनि जे कल्चर खे, उन्हनि जी हिस्ट्री खे। ऐं जो मक़सदु इहो ई आहे त पंहिंजी ॿोली, पंहिंजो कल्चर, पंहिंजी हिस्ट्री जेका आहे उनखे प्रमोट कयूं। ऐं जेके बि वॾा वॾा राइटर आहिनि जिन सां आम माण्हुनि जा पढ़ंदड़ जेके आहिनि, चाहींदड़ मिली नथा सघनि, उन्हनि सां मिलायूं, उन्हनि खे गॾोगॾु उन्हनि सां मिली सघनि, उन्हनि सां सेल्फी कराए सघनि, उन्हनि खे रूबरू ॾिसी सघनि, उन्हनि खां सवाल करे सघनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअं त मां पाण अटेंड कंदा रहिया आहियो, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आरिफ अलवी खां लेंदे सेनेट जे चेयरमैन रज़ा रब्बानी ताईं शायदि ई को अहिड़ो माना वॾो लीडर हुजे, ऐं हामिद मीर खां वठी सोहेल वराइच ताईं, आसमा शिराज़ी ताईं, को अहिड़ो सहाफ़ी हुजे, मोहम्मद हनीफ़ खां वठी वसतुल्लाह ताईं जेको न आयो हुजे, अमर जलील खां वठी नूरुल हुदा शाह ताईं, अमजद इस्लाम अमजद साहब ताईं, अनवर शहूर ताईं। ॿुधायो न मूंखे हर ॿोलीअ जा। बलूचिस्तान मां जेके ॾिसूं डॉक्टर शाह मोहम्मद बरी साहब आहिनि, सो चइनी सूबनि मां, इवन गिलगित बिल्तिस्तान मां उतां जेको म्यूज़िकल बैंड आहे उहो परफॉर्म करे चुको आहे 2019 में। सो ही सभिनी ॿोलियुनि खे पाण में कनेक्ट करणु, ॻंढण जो हिकिड़ो ईअं सम्झी सघो त लतीफ़ साईं जो सिटूं आहिनि त हलो हलो कोरीअ नाज़ुक जनी नींहं, ॻंढिन सारो ॾींहं, छिनण मूर न सिखिया। सो उन लतीफ़ सरकार जी उन सिटुनि ते असीं हलियूं पिया त सभिनी खे ॻंढियूं। हीउ ॻंढण जो दौरु आहे। बिल्कुलु, तव्हां माण्हुनि खे ॻंढियो आहे, बिल्कुलु, हिन में को शक न आहे। अच्छा, माण्हुनि जो पहिरियों सिंध फेस्टिवल हुयो त माण्हुनि जो फीडबैक जेको आहे उहो तव्हांखे कीअं मिलियो पहिरें सिंध लिटरेचर फेस्टिवल में? अच्छा, असां जेका स्टार्ट थी उहा ॾाढी ज़बरदस्त थी 2016 में। मूंखे यादि आहे त पहिरियों तजुर्बो हो, ज़ाहिर आहे घणनि माण्हुनि खे यकीन बि कोन पियो अचे त हीउ करे सघंदा या न, छाकाणि त यंगस्टर्स असांजी टीम, नाजिया मीर खां वठी ज़ुहैब काका, ऐं साम्हूं वेठो आहियां। सो उन्हनि खे लॻो पियो, छाकाणि त असां वटि अञा त इहो आहे त नौजवाननि ते जेको एतमाद आहे उहो घटि ई माण्हू कंदा आहिनि। उन्हनि खे लॻंदो आहे त हीउ सिर्फ़ु ॻाल्हियूं करे सघनि था, अमली तौर ते नथा करे सघनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां 2016 में जॾहिं हुननि खे करे ॾेखारियोसीं, ऐं 2016 में मूंखां नालो विसरी वियो, सॼे एशिया जी वॾे में सिंगर मैडम आबदा परवीन उहा आई, ऐं आबदा परवीन जे हथां उन्हनि असां इनॉग्रेशन कराईसीं, पहिरियों SL, ऐं हुनजो इफ्तिताह पई करे मैडम आबदा परवीन। सो वॾे में असांजी कामयाबी उहा हुई। उतां खां जेके हिकिड़ा माना असांजी शुरूआत थी, उहो तव्हांखे इनकरेज, मतिलबु हिकिड़ी तव्हांखे इनकरेजमेंट मिली, ऐं तव्हां जेको आहे सो इन फील्ड में अॻिते हलियो। हिन दफ़े छा प्लान आहे? हाणे त कोरोना जो चक्कर बि थोरो घटिजी वियो आहे, छा प्लान आहे, कीअं कंदव हाणे? प्लान कुझु आहे सिंध लिटरेचर फेस्टिवल जो? यस, बिल्कुलु आहे। ऐं मार्च 2021 में त ऑलरेडी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में असां कयोसीं, पर हाणे 2022 जो जेको आहे उनजी प्लानिंग हींअर खां हले पई। डेट्स अञा जेके आहिनि उहे असां ईअं सम्झो असां त फाइनल करे वरितियूं आहिनि, पब्लिक न कयूं आहिनि। उहा हिकिड़ी हिकमत अमली हूंदी आहे त अनाउंसमेंट कॾहिं करणी आहे डेट, छाकाणि त असां त ज़हन में हिकिड़ी डेट हूंदी आहे, किथे बि तव्हां वञो था कंहिं बि वेंडर वटि पंहिंजी शयूं जेके आहिनि उहे जमा करण जे हवाले सां, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे
पब्लिक में असां वेंदा आहियूं इवन सम्झो त हिकिड़ो महीनो अॻु में असां अनाउंस कंदा आहियूं। सो हिन महीने जूं जेके तारीख़ूं हूंदियूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं, सर्दियुनि जी मौसम हूंदी, सो माण्हू सियारे खे गॾोगॾु लिटरेचर सां गॾु इंजॉय करे सघंदा। कराची में त थोड़ी सर्दी घटि ई पवंदी आहे, पर अॼुकल्ह पवे थी हाणे हिन बि। साल जी जी, हिन साल अक्टूबर हूअं गरम हूंदो आहे कराची जो, पर हाणे जेको आहे थोरो थोरो सर्द आहे। थोरो ॿियो असांखे पंहिंजी टीम जे हवाले सां ॿुधाईंदा त तव्हांजी टीम कीअं कहिड़ी तरीक़े सां कमु करे थी, कोऑर्डिनेशन कीअं थींदी आहे, फंडिंग्स हूंदियूं आहिनि, स्पॉन्सरशिप हूंदी आहे, छा तव्हांखे फेस करणो पवंदो आहे इन सॼे फेस्टिवल जे हवाले सां? तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे, टीम घटि आहे ऐं असांजे कमु घणो आहे। जी जी बिल्कुलु। सो नाज़िया मीर उन ते वॾी ज़िम्मेवारी इहा हूंदी आहे त सिंध खां ॿाहिरि जा जेके असांजा मेन इहा मूंखे स्पीकर ख़बर हूंदा आहे। आहिनि उन्हनि सभिनी सां नाज़िया पोइ मुल्क में हुजनि मुल्क खां ॿाहिरि हुजनि उन्हनि सां कोऑर्डिनेशन करणु, उन्हनि खे एग्री करणु त हू अचनि, छो अचनि, इन फेस्टिवल जी इंपॉर्टेंस छा आहे, उन्हनि जो अचणु केतिरो इम्पोर्टेंट आहे। सो उन्हनि सभिनी सां उहा उन कोऑर्डिनेट कंदी आहे। उनखां पोइ जेको ॿियो मरहलो अची वेंदो आहे, ज़ुहैब काका जो शुरू थींदो आहे त भई ज़ुहैब बि तमामु हार्ड वर्कर आहे, नाज़िया त आहिनि ई आहिनि। यस, ऐं असांजी माना इहा ई ॻाल्हि आहे त सभु हिक ॿिए ते तमामु घणो एतमाद, बिल्कुलु इहो ज़रूरी आहे, कुझु बि टीम चई वठे, टीम वर्क ऐं गॾिजी कमु करणो आहे। पोइ टाइम जी का लिमिट कान हूंदी आहे, राति जो 4 थी वञनि 3 थी वञनि, कमु करणो आहे। नाज़िया मीर जॾहिं उन्हनि खे एग्री करे वठंदी आहे यस हू अचनि पिया, पोइ असांखे चवंदी आहे त यस फलाणे फलाणो अचनि पिया, अचे पियो। हाणे कीअं, हाणे उतां खां वरी ज़ुहैब काका जो कमु शुरू थींदो आहे, उहो वरी कम्युनिकेशन में अची वेंदो आहे त तव्हांजी एयर टिकट कॾहिं बुक थी आहे, कहिड़ी एयरलाइन आहे, टाइमिंग छा हूंदी, एयरपोर्ट ते अवां लहंदा केरु रिसीव कंदो। अच्छा, इहे सभु तमामु मतिलबु सनी सनी शयूं आहिनि जेके करण में टाइम इलाही लॻंदो आहे, मतिलबु मैनेजमेंट जेकी आहे तव्हांजी तगड़ी हुजणु खपे हिन लाइ। बिल्कुलु। अच्छा, पोइ उनखां पोइ वरी मुंहिंजो कमु थिए थो सभ खां जेको ॾुखियो बि चई सघो था, पैसा गॾु करणु। सो वॾो हिकिड़ो किस्तो ठाराए छॾियो, आम सिंधी ॿोलीअ में पैसा गॾु करणु। पैसा गॾु करणु। सो उहो वरी मूं ते हूंदो आहे। ऐं जेके सिंध लेवल ते जेके असांजा अदीब दानिशर हूंदा आहिनि उन्हनि सां कम्युनिकेशन करणु, राब्ते में अचणु, वरी उहा पोइ मुंहिंजी ज़िम्मेवारी हूंदी आहे। बाक़ी असांजो गॾियल कमु हूंदो आहे त वेंडर सां राब्ते में अचणु, मीटिंग्स करणु, ऐं उहो सभु वरी असांजो हिकिड़ो गॾियल हूंदो आहे। सो तयारियूं हाणे खां मतिलबु जारी आहिनि, असां त ईअं सम्झो न। त दोस्तो, तव्हां बि जेको आहे सिंध लिटरेचर फेस्टिवल हिन दफ़े इंशाअल्लाह ताला तव्हां बि हिन में ज़रूरु शामिल थींदो। नसीर गोपान सां ॻाल्हि ॿोल जारी आहे, फेसबुक ते असां लाइव हुयासीं ऐं प्रोग्राम आहे सिंध वारा।